न वञो रबना, न वञो, मारियो बि हिते। कफन सिर सां ॿधी अची पहुतो आहियां कानो, पोइ मौत खां कीअं थो डिॼी सघां। मरणो त सभु कंहिंखे आहे, पर कमाल खान जहिड़ो ज़ालिम माण्हू अञा ज़िंदा आहे। जेकॾहिं तोखे कुझु थी वियो त पोइ हुन ज़ालिम खे केरु रोकींदो? मां हिन कमाल खान खे कीअं करे वञा, पर जेकॾहिं उठ मूंसां धोखो न करे हा। ओठे तोसां धोखो नाहे कयो, पर ओठे सां बि धोखो थी वियो आहे। न कानू न, तूं भुलियल आहीं, इहो बि तुंहिंजी अखियुनि जो धोखो हूंदो। मां सच थो चवां रबना, कमाल खान खे हक़ीक़त जी ख़बर पइजी वई हुई ऐं हुन ओठे खे बि क़ैद करे छॾियो आहे। बाक़ी हिकु तूं रहियल आहीं। जेकॾहिं तूं बि क़ैद थी वएं त पोइ हीउ ज़ालिम कमाल खान कंहिंखे बि ज़िंदा कोन छॾींदो। कालू जेकॾहिं मां कमाल खान जे साम्हूं न वियुसि न त हू मीरा खे मारे छॾींदो। जेसीं ताईं तूं आज़ादु आहीं, न ई हू मीरा खे मारींदा, न ई वरी ओठे खे। न खाराईंदा। मां हाणे मीरा खे क़ैद में ॾिसणु नथो चाहियां। जेकॾहिं असांजे मुक़दर में मौत लिखियलु हूंदो न त पोइ गॾिजी मौत ई सही। इहा तुंहिंजी वॾे मां वॾी बेवकूफ़ी चइबी रबना। अदा आमिर, मामा माण्हू मराए विधोसीं, थियो बि कुझु न। असां पुस्तिल आहियूं, लानत आहे असांजी ज़िंदगी ते। मरणो त हिकु ॾींहुं आहे, पोइ मौत खां छो था डिॼूं असां? इन्ही करे जो असां बुज़दिल क़ौम आहियूं, पंहिंजे हक़ में विड़ी नथा सघूं। असीं एतिरा पुस्तिल आहियूं कि लाश घिटी में पियो आहे ऐं लाश खे असीं घर बि न पहुचाए सघिया आहियूं। अहिड़ी ज़िंदगी खां सुठो आहे त मरी पऊं हा। रबना जल्दबाज़ी खां कमु न वठो, थोरो सोच रबना, थोरो सोच। छा तुंहिंजे हथ ॾियण सां हू मीरा खे छॾे ॾींदा, ओठे खे आज़ादु कंदा, गूंज खे कोन मारींदा ऐं तोखे बख़्श करे छॾींदा? मूंखे ख़बर आहे कालू त मां पंहिंजे अंजाम ताईं पहुची चुको आहियां। अॼु मुंहिंजो अंत थींदो। बसि रब्बा खां सिर्फ़ु इहा ई दुआ करां त मुंहिंजो मौत थी जल्दी ॻोठ वारा जागी पवनि ऐं हक़ीक़त खे सम्झी वञनि ऐं सभु जा सभु गॾिजी हिकु मुक्त ते रुक जी दीवार बणिजी वञनि ऐं सालमनि जे अॻियां बीह वञनि। मूंखे तुंहिंजी सोच ते अफ़सोस थिए थो रबना। छा तूं हिन जाइलनि मां अञा उमेद लॻाई वेठो आहीं? हिननि में सुजागी ईंदी ऐं शऊर बेदार थींदो। ख़बर आहे त रईस गफ़ार खान जहिड़े अज़ीम माण्हू जे मौत खां पोइ बि इन्हनि जो अखियूं नथियो खोलनि, पर छा जाहिल क़ौम खे बेदार करण लाइ असांजा हीरोज़ पंहिंजी जाननि जी बाज़ी न आहिनि ॾींदा। हर जाहिल क़ौम खे शऊर ॾियण हीरोज़ पैदा थींदा आहिनि ऐं थींदा रहंदा। तेसीं ताईं इहे हीरोज़ पैदा थींदा रहंदा जेसीं ताईं इन जाहिल क़ौम खे शऊर नथो अचे। कालू इन जाहिल क़ौम जूं अखियूं खोलाइण लाइ हर दौर में हीरोज़ पैदा थिया आहिनि। छा उन्हनि पंहिंजे सिर जो नज़रानो नाहे ॾिनो? त पोइ तूं ई ॿुधाए कालू, त मां पंहिंजे ॻोठ वारनि जे लाइ पंहिंजो सिर क़ुर्बान न कयां? रईस गफ़ार खान जहिड़े अज़ीम माण्हू जो मौत बि इन्हनि खे बेदार नाहे करे सघियो। थी सघे थो त मुंहिंजो मौत इन्हनि जूं अखियूं खोले। कालो पंहिंजे ॻोठ वारनि जे साम्हूं मरण चाहियां थो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।